असां तबई तब्दीलियूं पढ़ियूंसीं, ख़बर पई तबई तब्दीलियूं वापसि उन में शयूं असली हालत में अची वेंदियूं, जीअं पाणीअ मां बर्फ़ मां पाणी। हाणे कीमियाई तब्दीलियूं उन्हनि तब्दीलियुनि खे चइबो आहे जॾहिं तब्दीली अची त उन शइ जी कंपोज़िशन बदिलजी वेंदी आहे ऐं उहा शइ ॿीहर साॻी उन हालत में नथी आणे सघिजे। कीमियाई तब्दीली हिनखे चइबो आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं तव्हां काठीअ खे साड़ियो था त काठीअ मां खाक ठही वई, काठी सड़ी वई, इन काठीअ खे ॿीहर तव्हां खाक मां काठी करे सघो था? नथा करे सघो। इनखे चइबो आहे कीमियाई तब्दीली। कीमियाई तब्दीलीअ में जेके बि शयूं ठहंदियूं न उहे नयूं हूंदियूं, असुल शइ खां चेंज हूंदियूं। काठी सड़ी वई, खाक जेका ठही, खाक बि का शइ आहे पर असुल शइ खां बिल्कुलु अलॻि आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदा हो केतिरा ई जेके कीमियाई अमल थींदा आहिनि उहे कीमियाई तब्दीलियूं हूंदियूं आहिनि। मिसाल तौर ते पाणी जेको ठहे थो न H2O, हाइड्रोजन जा ॿ एटम, ऑक्सीजन जो हिकु एटम, इहो कीमियाई तरीक़े सां ठहे थो। कुझु शयूं मिलियूं, हाइड्रोजन ऑक्सीजन ख़ासि तरतीब सां मिलियूं त पाणी ठहियो। कीमियाई तौर ते पाणी ठहियो आहे। कोई बि मुरकब ठहंदो आहे या मालिक्यूल उहो कीमियाई तौर ते ठहंदो आहे। पर जॾहिं पाणीअ खे टोड़ींदासीं न, पाणीअ खे गरम कयो तव्हां 100 डिग्री सेंटीग्रेड ते पहुतो, बाफ़ बणिजी उॾामंदो, बाफ़ बणिजी बुखार जी सूरत में पाणी हलियो वेंदो ऐं बुखार अची विया हवा में। हाइड्रोजन अलॻि थींदी, बाहि ते ऑक्सीजन अलॻि थींदी। इनखे चवंदासीं त इहा कीमियाई तब्दीली आहे। छा आहे कीमियाई तब्दीली? मेणबती ॿरे थी न, मेणबती जॾहिं ॿरे थी त इन में ॿरण जे करे धूम बि पैदा थो थिए, मेण बि इन जी रिझे थी। छा थी थिए? रिझे थी, जंहिं करे रिझण खां बाद वरी उहा मेण बणिजी वेंदी आहे। ॿीहर रोशनी भी थी पैदा थिए, गर्मी भी थी पैदा थिए ऐं धूम भी थो पैदा थिए। शयूं जेके ठहनि थियूं, कार्बन डाइऑक्साइड निकिती, हुन मां रोशनी पैदा थी, धूम पैदा थियो। इनखे चऊं था कीमियाई तब्दीली। कहिड़ी तब्दीली? कीमियाई तब्दीली। जिस्म में ग्लूकोज़ आहे जेको असां खाईंदा आहियूं, C6H12O6, ग्लूकोज़ जेको असां खाईंदा आहियूं, खाधे मौजूदु हूंदो आहे असांजी डाइट में, इहो ग्लूकोज़ जॾहिं असां हज़म थींदो न अंदरि, हे ग्लूकोज़ सड़ंदो कहिड़े अमल में? रेस्पायरेशन जे अमल में। जॾहिं तव्हां साह खणंदासीं, सभिनी सेलनि में ग्लूकोज़ वेंदो त इहो ग्लूकोज़ ख़तमु थियणु शुरू कंदो ऐं इस्तेमालु थींदो। नतीजे में असांखे तवानाई मिलंदी। नतीजे में कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थींदी, जेका असां ॿाहिरि कढूं था। पाणी जा बुखार जेके आहिनि सेलनि मां निकिरंदा, उहे असां साह जे ज़रिए कढूं था ॿाहिरि ऐं तवानाई मिलंदी। इहो कहिड़ो अमल थी वियो? कीमियाई अमल थी वियो। माना हिन मां जेके शयूं ठहियूं उहे हिन खां चेंज हूंदियूं, हिन खां इहा साॻी शइ न रहंदी। हाणे इहो ग्लूकोज़ न रहंदो, इन में तब्दीली अची वई, इन जी केमिकल कंपोज़िशन चेंज थी वेंदी। हिकिड़ो ॿियो मिसाल आहे त जेको रोशनाई तरकीब में ठहे थो ग्लूकोज़, हे जेको बूटो ठाहींदो आहे, इहो छाजे ज़रिए ठाहींदो आहे? इहो बूटो ठाहींदो आहे कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु कंदो, कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु कंदो, पाणीअ खे बि इस्तेमालु कंदो, सिज जी रोशनी भी इस्तेमालु कंदो। तो कीमियाई अमल थिए थो, नतीजे में कीमियाई तब्दीली ईंदी। जेका शइ ठहंदी, हे जेको ठहियो त बिल्कुलु हिकु अलॻि शइ थींदी, कंपोज़िशन अलॻि हूंदी। इनखे चऊं था त कीमियाई तब्दीली थी आहे।
कीमियाई तब्दीली जो ताल्लुक़ असांजे रोज़मर्रा जे कमनि सां आहे। पेट्रोल सड़े थो न कंहिं बि इंजन में, कंहिं गाॾीअ में, या कीमियाई तब्दीली थिए थी। पेट्रोल सड़े थो, धूं पैदा थिए थो, धूं मां तव्हां पेट्रोल करे था सघो, नथा करे सघो। माना असांखे ख़बर पई त जेका कीमियाई तब्दीली हूंदी आहे, केमिकल चेंज, उहा असुल हालत में नथी अची सघे। जंहिं शइ में कीमियाई तब्दीली अचे थी उहा असुल हालत में न ईंदी। का ॿी शइ पैदा थींदी नई। कागज़ खे साड़ियो था तव्हां टुकड़नि खे, कागज़ जे टुकड़नि खे साड़ींदव त बाहि पैदा थींदी, सड़ण सां बाहि मिलंदी, रोशनी पैदा थींदी, बाहि पैदा थींदी, गर्मी ऐं कार्बन डाइऑक्साइड माना धूं पैदा थींदो, खाक पैदा थींदी। हाणे खाक मां तव्हां कागज़ ॿीहर करे था सघो, नथा करे सघो। माना असांखे ख़बर पई त कीमियाई तब्दीली जेका ईंदी आहे उनखे वरी असुल हालत में नथो आणे सघिजे। ऐं जेकॾहिं कुझु शयुनि खे असुल हालत में आणे सघूं था असां कीमियाई तौर ते, सभिनी खे न। उन्हनि खे बि ॾुखियनि तरीक़नि सां लेबॉरेटरी खपे, इंडस्ट्री खपे, त उन्हनि शयुनि खे असां असुल हालत में आणियूं। ऐं उहे सभु शयूं बि नथा आणे सघूं, कुझु शयूं आणे सघंदा आहियूं। ठीकु आहे, इहो आहे कीमियाई तब्दीली। जॾहिं गिलास हिकिड़ो शीशे जो आहे, उहो असां फर्श ते हणूं भॼी पियो, इनखे चवंदासीं तबई तब्दीली। कहिड़ी तब्दीली? तबई तब्दीली। इहा कीमियाई तब्दीली ते हिनखे न चइबो। छो त गिलास जेको टुटो आहे उहो पहिरियां बि गिलास हुयो, शीशो हुयो, नंढा टुकड़ा जेके थिया आहिनि उहे बि शीशो ई हुयो, नई शइ त आहे ई न। माना जी अॻिली तब्दीली आहे तबई। ठीकु आहे न, हिनखे कीमियाई असां न चवंदासीं। कीमियाई तब्दीलीअ में जेका शइ न ठहंदी आहे न उहा साॻी न रहंदी, फ़र्क़ु हूंदो, उन में कुझु न कुझु फ़र्क़ु अची वेंदो। अहिड़े तरीक़े सां जीअं मिसाल तौर ते मां मिसाल ॾिनो त काठी सड़े थी, काठी सड़ी वई, पहिरियां काठी हुई न, काठ हुयो, हिकिड़ी काठी आहे, उनखे तव्हां चीरियो था, भञो था, या तबई तब्दीली आहे। काठी ई थी रहे न, भञो था, ॿाहिरि था कयो, चीरियो था कुआड़ीअ सां, काठी ई थी रहे, तबई तब्दीली आहे। पर कंहिं उन जे हिकिड़े टुकड़े खे तव्हां साड़ियो था, चवंदासीं त हिन टुकड़े में कीमियाई तब्दीली अची वई आहे, इहो खाक थी वियो आहे, का नई शइ ठही आहे। H2O जेको पहिरीं ॻाल्हि त कोई बि मुरकब ठहंदो न त उनजी ख़ासि तरतीब ऐं तरीक़ो हूंदो ठहण जो। पाणी तॾहिं ठहंदो जॾहिं हाइड्रोजन जा एटम ऐं ऑक्सीजन जो हिकु एटम असां पाण में मिलायोसीं, छा ठहियो? पाणी। हे कीमियाई तौर ते ठहियो आहे, हिन जी ख़ासि तरतीब आहे, तॾहिं पाणी चूंडाले ठहियो आहे। एश घटि वधि थी वई, 3 थी वञे या 1 थी वञे, को 2 4 थी वञे या कुझु थी वञे त पाणी न रहंदो, का ॿी शइ थी वेंदी। हाणे पाणी खे जॾहिं टोड़ींदासीं न असां, पाणीअ खे तव्हां गरम कंदव, जॾहिं 100 डिग्री सेंटीग्रेड ते पहुचंदो, इलाही बाहि ते, त बुखार पड़ंदी, बाफ़ पड़ंदी, उॾामंदो। पाणीअ मां हाणे इहे शयूं अलॻि थींदियूं, ऑक्सीजन अलॻि थी वई, हाइड्रोजन अलॻि थी वई, मथे जॾहिं ईंदो अलॻि थी वेंदियूं। इनखे चवंदासीं कीमियाई तब्दीली अची वई शामी पाणीअ में। कीमियाई तब्दीली ईंदी शामी आहे, मादे में ईंदी आहे। मादो माना जेके बि अंसर आहिनि, मुरकिब आहिनि, मालिकूं आहिनि, उन्हनि में कीमियाई तब्दीली अची वेंदी। ऐं कीमियाई तब्दीली जे नतीजे में जेके शयूं ठहंदियूं त हिननि मां ई, पर उहे हिननि खां मुख़्तलिफ़ हूंदियूं। जेको बाफ़ जेका ठही, बाफ़ ऐं पाणीअ खे चवंदासीं त साॻी ॻाल्हि आहे, फ़र्क़ु थी वियो न। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कागज़ साड़ियूं था त कागज़ मां खाक थी वई, हिकु नई शइ ठही वई न, ऐं धूं बि पैदा थियो, बाहि बि पैदा थी, रोशनी बि पैदा थी, खाक बि पैदा थी, इनखे चवंदा कीमियाई तब्दीली। हा, थींदो आहे न। कीमियाई अमल चवंदासीं उनखे
जंहिंमें गर्मी पैदा थींदी, रोशनी भी पैदा थी सघे थी ऐं नतीजे में का नई शइ पैदा थींदी आहे, उनखे कीमियाई अमल चइबो आहे। हे बि त कीमियाई अमल आहे न। ॾिस H2O हाइड्रोजन जा 2 एटम मिलायासीं, ऑक्सीजन जो 1 एटम मिलायोसीं, पानी ठही वियो। पानी ठहियो एक कीमियाई तरीक़े सां ठहियो, इनखे चवंदा आहिनि कीमियाई तब्दीली। तबई तब्दीली उहा हूंदी आहे, मिसाल तौर ते लूण में असां मिलायोसीं, लूण सां पाणी मिलायोसीं, छा पाणी, इहा तब्दीली आहे तबई। कहिड़ी तब्दीली आहे? तबई। खंड सां मिलाईसीं, इन सां ॾूघीअ सां, इहा तबई तब्दीली आहे। ठीकु आहे।